सिंध समावारी सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे। वफ़ाक़ सिंध सां मुसलसल नाइंसाफ़ी करे रहियो आहे। सूबनि में पाणी विर्छ बराबर थियणु घुरिजे। पीपुल्स पार्टी सिंध न पर पाकिस्तान कार्ड जी ॻाल्हि कंदी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त सिंध खे पंहिंजो हक़ न पियो ॾिनो वञे। सूबनि में पाणी जी विर्छ मुंसिफ़ाणी नाहे। हुन चयो त पॉइंट स्कोरिंग लाइ हक़ीक़त बदिरां चयो पियो वञे त पाणी जी खोट किथे आहे। सियासी नज़रिए जे दिफ़ा भले कयो पर हक़ीक़तुनि खे बि साम्हूं रखो। सूबाई वज़ीर चयो त नंढी चूंड में सिंध जी आवाम पीटीआई खे रद्द करे छॾियो। नंढी चूंड में मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं रद्द थियूं। पदीन जी नंढी चूंड में पीटीआई को उम्मीदवार न मिलियो। फैसल वावडा जी सीट छॾण बाद पीटीआई वाइकी थी। नासिर हुसैन शाह चयो त सिंध सरकार जी कंहिंखे कारकर्दगी नज़र नथी अचे पर पैमानो इलेक्शन आहे। वज़ारतूं बचाइण लाइ 18वीं तरमीम जी ॻाल्हि कई पई वञे। सिंध में सभ खां वधीक सिहत जूं सहूलतूं मौजूदु आहिनि। हुन चयो त हू फिरदौस आशिक़ ऐवान जे रवैये जी मज़म्मत करे थो। पीपी हमेशह पाकिस्तान जे कार्ड जी ॻाल्हि कंदी आहे।